ए कायनात जा मालिक असां ते रहम मुझी सिंध अमन जी धरती सचल सामी जी धरती लाल शहबाज कलंदर घट धणी जी धरती तुझे रहम जी तलबगार मौला सिंध ते रहम कर मुझा मौला गरीब बोझ मारवड़ तो देता वाचाए हिनन मुसीबतुन जी असां में साब न आहे मुझा रब ये बरसात असांजा अजाब लोढ़े खणी वई या अल्लाह तू कुल कायनात जो मालिक आई मुझा रब रहम कर मुझा मौला मुझा मारवड़ हिन वक्त पंहिंजनि घरनि खां दरबदर आहे इंजा त माल रिज़्क़ बि लुढ़ी विया रहम कर मुझा मौला मुझा मालिक रहम कर मारवड़ ते रहम कर पंहिंजो करम कर मुझा मालिक तू बरो रहमीना रहम आमीन अम्मा जाग अम्मा तुझो लावती पुटु आयो आहे तुझे लाइ खुराज ऐं तुंहिंजे लाइ चांदीअ जी मुंडी बि वठी आयो आहियां जॾहिं उहा तुंहिंजे आंगुर में पवंदी न केतिरा न तुंहिंजा हथ ख़ूबसूरत लॻंदा अम्मा जाग अम्मा तू बचो तो के बोलिया तू कसबा हाँ मां दो ते तू के परी अमड़ जी सिक बनती लगे टेडी थी गया जो न तू अची तू मुके तुझा बुरा न कपन कुछ भी न कपे सगी अच बचो वो मरी विंदुस तो कसबा अल्लाह सही जिथे पहुंचे तू वारिस बूढ़ा वारिस मुझे बचो हाँ ढाई रात थी भैया क्या डी थी बहन किथे आई तू शुक्र कर दिए तो असांजो घर मथां वारे पासे थिया किन माण्हुनि जा त घर बि लुड़ी विया माल बि लुड़ी विया बस अल्लाह पाक इन धरती ते रहम करे हाँ बाबा तहां सही था चो हर माण्हूअ जे मुंह ते खौफ आ सिर्फ परेशानी आहे हा दिया अल्लाह पाक रहम कंदो आए दुखे वक्त जी घड़ी गुजरी वेंदी इंशाअल्लाह ताला अल्लाह कंदो त ये ज़मीन वरी आबाद थींदियूं हारी नारी ये मजदूर मारवड़ा सब मोटी पांजे घरन ॾाईंदा हिन दुखे वक्त में न रब पाक ही सभिनी जी मदद कंदो बाबा साईं सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।